आओ उलमा से पूछ ले। अज़ीज़ो दोस्तों बुज़ुर्गो, नमाज जा मसाइल हली रहिया आहिनि ऐं पूरी तफ़सील सां ऐं मुस्तनद रिवायतुनि सां नमाज जे तरीक़े खे बयानु करे रहिया आहियूं। गुज़िश्ता जुमा असां सना जेकी पढ़ी वेंदी आहे नमाज़ में तकबीर तहरीमा खां बाद उन ते हिकु तफ़सील सां गुफ़्तगू कयोसीं ऐं उन जी जॻह ते सुबहानक अल्लाहुम्मा जी जॻह ते जेके ॿियूं दुआऊं पढ़ियूं वेंदियूं आहिनि उन जो बि असां हुकुम बयानु कयोसीं। इन खां बाद सना खां बाद ताऊद ऐं तस्मिया यानी आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उन खां बाद क़िराअत थींदी आहे। नमाज़ जेकी पढ़ी वेंदी आहे अल्लाहु अकबर चई करे जेको असां बीहंदा आहियूं हथ ॿधी करे इनखे क़याम चयो वेंदो आहे। क़याम में जेकी क़िराअत आहे न क़ुरान मजीद पढ़णु, यादि रखो इहो फ़र्ज़ु आहे। क़ुरान मजीद पढ़णु इहो फ़र्ज़ु आहे। ऐं सूरतुल फ़ातिहा ऐं इन सां गॾु हिकु ॿी सूरत मिलाइणु इहो नमाज़ जे अंदरि वाजिबु आहे। क़ुरान पाक पढ़णु इहो फ़र्ज़ु आहे। जीअं अल्लाह तबारक व ताला सूरतुल मुज़म्मिल में सहाबा किराम खे हुकुम फरमायो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। हाणे तव्हां क़ुरान मां जेतिरो चाहियो जेतिरो तव्हांखे आसान थिए ओतिरो पढ़ो। फ़क़रऊ पोइ पढ़ो मा तयस्सर जेको तव्हांखे आसान लॻे मिनल क़ुरान क़ुरान मां। त इन मां मालूम थियो त क़ुरान पढ़णु छा आहे फ़र्ज़ु आहे। ईअं ई सही मुस्लिम में हदीस नंबर 786 नंबर हदीस आहे हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ाल ला सलात इल्ला बिक़िराअतिन। त हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो न क़िराअत जे बग़ैर नमाज नाही, क़िराअत जे बग़ैर नमाज नाही। क़ाल अबू हुरैरा हज़रत अबू हुरैरा फरमाइनि था फमा अअलन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अअलन्नाहु लकुम वमा अख़फ़ाहु अख़फ़ैनाहु लकुम। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे नमाज़ में बुलंद आवाज़ सां क़िराअत कंदा हुआ त असां बि तव्हांखे सम्झण जे लाइ तालीम ॾियण जे लाइ वॾी आवाज़ सां क़िराअत कंदा हुआ। त जंहिंमें हल्की आवाज़ सां क़िराअत कंदा हुआ यानी सिरी त उन में असां सिरी तौर ते आहिस्ता आवाज़ सां क़िराअत कंदा हुआसीं। बहरहाल क़ुरान पाक जी इन आयत इन हदीस पाक मां ही मालूम थियो त क़िराअत जेकी आहे नमाज़ में इहा फ़र्ज़ु आहे। क़िराअत जो दर्जो फ़र्ज़ु आहे। मुतलक़न क़िराअत यानी क़याम जी हालत में कुझु न कुझु पढ़णु इहो फ़र्ज़ु आहे। ऐं फ़र्ज़ु क़िराअत जो जेको सभ खां अदना दर्जो आहे न अहले इल्म ॼाणनि था हिकु वॾी आयत या 3 नंढड़ियूं आयतूं जेके हिकु वॾी आयत जे बराबरि हुजनि इहो सभ खां अदना दर्जो आहे। इन खां बाद ही मसइलो यादि रखो क़िराअत असां पढ़ंदा आहियूं त नमाज़ असां जेके फ़र्ज़ु पढ़ंदा आहियूं सुन्नतूं पढ़ंदा आहियूं ऐं वाजिबात पढ़ंदा आहियूं। जेकी फ़र्ज़ु नमाज़ आहे इन्हनि जी पहिरीं 2 रकातनि में सूरतुल फ़ातिहा ऐं सां गॾु ॿी सूरत मिलाइणु। पहिरीं 2 रकातनि में सूरतुल फ़ातिहा ऐं गॾु ॿी सूरत या हिकु वॾी आयत या हिकु 3 आयतूं नंढड़ियूं जेकी वॾी आयत जे बराबरि हुजनि इहो पढ़णु वाजिबु आहे। क़िराअत करणु फ़र्ज़ु आहे। फ़र्ज़ जी पहिरीं 2 रकातनि में जेकॾहिं असां ज़ोहर जा 4 फ़र्ज़ पढ़ी रहिया आहियूं, असर जा 4 फ़र्ज़ पढ़ी रहिया आहियूं, इशा जा 4 फ़र्ज़ पढ़ी रहिया आहियूं, मग़रिब जा 3 फ़र्ज़ पढ़ी रहिया आहियूं त इन्हनि जी पहिरीं 2 रकातनि में जेकी क़िराअत करणु आहे यानी सूरतुल फ़ातिहा ऐं सां गॾु ॿी सूरत पढ़णु इहो वाजिबु आहे।
ऐं फ़र्ज़ जी टीं या चौथीं रकात आहे इन में क़िरात करणु मुस्तहब आहे, यानी सूरतुल फ़ातिहा पढ़े जेकॾहिं कोई ख़ामोश रहे थो तॾहिं बि उनजी नमाज़ जाइज़ थी वेंदी आहे। ऐं इन खां अलावा जेके नमाज़ूं आहिनि जीअं सुन्नत मुअक्कदा आहिनि, सुन्नत ग़ैर मुअक्कदा आहिनि, नवाफ़िल आहिनि, वाजिबात आहिनि, इन्हनि जी हर रकात में क़िरात करणु यानी सूरतुल फ़ातिहा ऐं उन सां गॾु ॿी सूरत पढ़णु वाजिबु आहे। क़ुरान मजीद में हुकुम थियो त जेको तव्हांखे आसान थिए उहा क़िरात कयो। अहादीस में मज़ीद तफ़सील सां ज़िक्र आहे, जीअं सुनन अबी दाऊद में आहे 818 नंबर हदीस में, उनमें सूरतुल फ़ातिहा जो बि ज़िक्र आहे ऐं सूरत मिलाइण जो बि ज़िक्र आहे। यानी क़ुरान मजीद में फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान, क़ुरान मजीद में एतिरो ज़िक्र आहे त तव्हां क़ुरान पाक जी तिलावत करो नमाज़ हालत में जेको तव्हांखे नसीब थिए। हिननि खे ॿार ऐं क़ुरान मजीद में इहो बयानु थियो त क़ुरान मजीद पढ़णो आहे नमाज़ में, ऐं अहादीस में सूरतुल फ़ातिहा सां गॾु ॿी क़िरात जो बि ज़िक्र आहे। जीअं सुनन अबी दाऊद में आहे हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, सुनन अबी दाऊद जी 818 नंबर हदीस आहे, अन अबी सईद क़ाल इनमिया उमिरना अन नक़रा बिफ़ातिहतिल किताबी वमा तयस्सरा, असांखे हुकुम ॾिनो वेंदो हो त असां नमाज़ में सूरतुल फ़ातिहा पढ़ूं ऐं जेको कुझु असांखे क़ुरान मां मुयसरु अचे, जेको क़ुरान मां आसान थिए। ऐं इन खां अलावा इहा हदीस मुस्नद अहमद बिन हंबल में बि आहे, 3 मरतबा मुस्नद अहमद बिन हंबल में आहे, उनमें नबी जो बि ज़िक्र आहे, यानी अबू सईद ख़ुदरी खां रिवायत आहे अमरना नबीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन नक़रा बिफ़ातिहतिल किताबी वमा तयस्सर, यानी असांखे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि हुकुम ॾिनो, हुनमें उमिर न मजहूल जे सीगे सां हुयो। इन में वाज़े आहे त असांखे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि हुकुम ॾिनो त असां नमाज़ में सूरतुल फ़ातिहा बि पढ़ूं ऐं जेको कुझु ॿियो क़ुरान मां मुयसरु अचे। त इन मां इहा हदीस पाक मुस्नद अहमद बिन हंबल में 3 मरतबा आहे ऐं मुस्नद अबी याला में बि आहे 1210 नंबर, सही इब्न हिब्बान में बि इहा हदीस पाक मौजूदु आहे 1790 नंबर। ऐं इन खां अलावा हिकु हदीस पाक यानी सूरतुल फ़ातिहा ऐं इन सां गॾु ॿी सूरत पढ़ण जो वाजिबु आहे, इन ते मां दलील ॾेई रहियो हुअमि मुस्नद अहमद बिन हंबल मां 18995 नंबर हदीस आहे। हज़रत रिफ़ा बिन राफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी आहे, उहो बयानु था कनि जा रजुलुन व रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जालिसुन फिल मस्जिद, हिकु शख़्स मस्जिद नबवी शरीफ में आयो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम भी तशरीफ़ फरमा हुआ, फ़सल्ला क़रीबा मिन्हु, उन नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे साम्हूं नमाज़ पढ़ी, सुम्मा इन सरफ़ इला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़सल्लम अलैहि, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अची करे सलाम अर्ज़ कयूं, फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अईद सलातक फ़इन्नक लम तुसल्ली, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु ॾेई करे उन्हनि खे चयो तव्हां वञो नमाज़ ॿीहर पढ़ो, तव्हां नमाज़ बिल्कुलु पढ़ी न आहे। पोइ फ़राजा उहो वियो फ़सल्ला क नहवी मिम्मा सल्ला, उअं ई नमाज़ पढ़ियो जीअं पहिरियों पढ़ियो। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वरी उन्हनि खे फरमायो अईद सलातक फ़इन्नक लम तुसल्ली, तूं नमाज़ वरी पढ़ छो जो तव्हां नमाज़ न आहे पढ़ी। फ़क़ाल या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लिमनी कैफ़ अस्नाउ, पोइ उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ई मूंखे ॿुधायो त मां नमाज़ कीअं पढ़ां। पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पूरो इन में तरीक़ो ज़िक्र आहे, लेकिन मां पहिरियां अल्फाज़ बयानु कंदुमि जेको मुंहिंजो हिन वक़्तु मौज़ू आहे। क़ाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा इस्तक़बलतिल क़िबलता, इज़ा इस्तक़बलता अल क़िबलता, जॾहिं तूं क़िबले जी तरफ़ मुंहुं करें, फ़कब्बिर, पोइ तूं अल्लाहु अकबर चओ, सुम्मा इक़रा बि उम्मिल क़ुरआनी,
पोइ तूं उम्मिल क़ुरान यानी सूरतुल फातिहा पढ़ अलहम्द शरीफ़ पूरी। सुम्मा इक़रा बिमा शिअता, पोइ सूरत फातिहा मुकमल थी वञे पोइ क़ुरान मां जेको चाहे जेको तोखे आसान लॻे उहो पढ़। त इन में मालूम ही थियो त क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद यादि रखो नमाज़ जे अंदरि मुतलक़न क़िरात करणु फ़र्ज़ु आहे ऐं सूरतुल फातिहा ऐं इन सां गॾु कुझु वधीक क़ुरान पाक पढ़णु यानी पूरे क़ुरान मजीद मां हिकु आयत वॾी या 3 नंढड़ियूं आयत या हिकु नंढड़ी सूरत पढ़णु इहो वाजिबु आहे जेको इन मां मालूम थियो। ऐं हीअ बि यादि रखो जेको मां पहिरियों बयानु करे आयुमि न त सूरत फातिहा सां गॾु जेकी सूरत मिलाइण जो हुकुम आहे इहो फ़राइज़ जी पहिरियुनि 2 रकातनि में आहे। 3 ऐं 4 रकात में इन जो हुकुम नाहे। इन जे हवाले सां आसार रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि। आया फ़र्ज़ नमाज़ जॾहिं असां पढ़ी रहिया आहियूं त पहिरीं रकात ऐं 2 रकात में त असां क़िरात मुकमल कंदासीं यानी अलहम्द बि पढ़ंदासीं, उन सां गॾु 2 सूरत बि मिलाईंदासीं। 3 ऐं 4 रकात जो छा हुकुम आहे? किन रिवायतनि में मिलंदो त सिर्फ़ु सूरत फातिहा जो हुकुम आहे, किन में ईंदो त कुझु बि न पढ़ियो वेंदो हो, किन रिवायतनि में ईंदो 3 ऐं 4 में तस्बीहात पढ़ी वेंदियूं हुयूं। इन जे तहत इमाम आज़म अबू हनीफ़ा जेको आहे मसलो बयानु फ़रमायो। मां पहिरियों अहादीसूं बयानु कंदो हलां सही बुख़ारी में इन हवाले सां जो पहिरियुनि 2 रकातनि में फ़र्ज़ जी पहिरीं ऐं 2 में मुकमल क़िरात, 3 ऐं 4 में जेको हूंदो हुयो किन रिवायतनि में फातिहा पढ़ी वेंदी, किन में हूंदो त कुझु बि न पढ़ियो वेंदो, किन रिवायतनि में हूंदो तस्बीहात पढ़ी वेंदियूं हुयूं। सही बुख़ारी 759 नंबर हदीस आहे। हज़रत अबू क़तादा का उहे पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि। 759 नंबर हदीस सही उल बुख़ारी क़ाल कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़रउ फ़ी रक़अतैनि ऊलयैनि मिन सलाति ज़ुहरी बिफ़ातिहातिल किताबी व सूरतैनि युतव्विलु फ़िल ऊला व युक़स्सिरु फ़िस सानिया। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ोहर जी जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ त इन जी पहिरीं 2 रकातनि में सूरतुल फातिहा बि पढ़ंदा हुआ ऐं उन सां गॾु 2 सूरत बि पढ़ंदा हुआ। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं रकात तवील कंदा हुआ यानी वॾी कंदा हुआ ऐं 2 रकात नंढी कंदा हुआ। व युक़स्सिरु फ़िस सानिया व युस्मिउल आयत अहयानन, कॾहिं कॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तालीम जे लाइ जो कंहिंखे ईअं न ख़बर लॻे त बसि ज़ोहर जी नमाज़ में क़िरात ई न आहे, कॾहिं कॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तालीम ॾियण जे लाइ सम्झाइण जे लाइ ज़ोहर या असर जी नमाज़ में बि वॾे आवाज़ सां क़िरात कंदा हुआ तालीम ॾियण जे लाइ अहयानन कॾहिं कॾहिं। वकान युतव्विलु फ़िल ऊला वरी अॻिते वकान यक़रउ फ़िल अस्रि बिफ़ातिहातिल किताबी व सूरतैनि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असर जी जेकी पहिरियूं 2 रकातूं आहिनि उन में बि सूरत फातिहा पढ़ंदा हुआ ऐं गॾु सूरतूं मिलाईंदा हुआ। वकान युतव्विलु फ़िल ऊला वकान युतव्विलु फ़िल रक़अतिल ऊला। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं खे तूल ॾींदा हुआ ऐं वरी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी 2 रकात हूंदी हुई उहा पहिरीं खां घटि हूंदी हुई। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी सुबुह जी नमाज़ हूंदी हुई वकान युतव्विलु फ़िल रक़अतिल ऊला मिन सलाति सुबही व युक़स्सिरु फ़िस सानिया। ऐं ईअं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं सुबुह जी नमाज़ पढ़ंदा हुआ उन में पहिरीं रकात में वॾी तिलावत कंदा हुआ ऐं 2 रकात में घटि तिलावत कंदा हुआ। त इन्हनि मां मालूम थियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेके फ़र्ज़ नमाज़ूं पढ़ंदा हुआ उन जी पहिरीं 2 रकातनि में तिलावत कंदा हुआ, 2 में पोयूं जेके 2 रकातूं आहिनि उन में तिलावत न कंदा हुआ। इहा हदीस सही मुस्लिम में भी मौजूदु आहे 915 नंबर हदीस ऐं 916 नंबर हदीस में भी ज़िक्र आहे। 915 नंबर हदीस आहे हज़रत अबू क़तादा खां इहा ई कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली। हज़रत अबू क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असांखे नमाज़ पढ़ाईंदा हुआ। फ़यक़रउ फ़ी ज़ुहरी वल असरि फ़ी रक़अतैनि ऊलयैनि बिफ़ातिहातिल किताबी व सूरतैनि व युस्मिउनल
आयत अहयानन महबूब अलैहिस्सलाम ज़ोहर ऐं असर जी जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ पहिरियुनि ॿिनि रकातनि में सूरतुल फातिहा बि पढ़ंदा हुआ, उन सां गॾु ॿियूं सूरतूं बि मिलाईंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं असांखे तालीम ॾियण जे लाइ वॾे आवाज़ सां बि क़िरात कंदा हुआ। वकान युतव्विलु रकअतल ऊला मिन ज़ुहरी व युक़स्सिरु सानिया महबूब अलैहिस्सलाम ज़ोहर में बि ईअं कंदा हुआ, असर में बि ईअं कंदा हुआ, अहिड़े तरीक़े सां सुबुह जी नमाज़ में। ऐं इन जी सही मुस्लिम जी अॻिली हदीस आहे 916 नंबर हज़रत अबू क़तादा खां इहा अन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कान यक़रउ फी रकअतैनिल ऊलयैनि मिन ज़ुहरी वल असरि बिफ़ातिहतिल किताबि व सूरतिन व युस्मिउना अल आयत अहयानन महबूब अलैहिस्सलाम ज़ोहर असर में सूरत फातिहा सां गॾु ॿियूं सूरतूं बि मिलाईंदा, सॼो उहो मौज़ू आहे। अॻिते आहे व यक़रउ फिल रकअतैनि अल उख़रयैनि बिफ़ातिहतिल किताब महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िरी जेके ॿ रकातूं आहिनि, पहिरियुनि ॿिनि रकातनि में अलहम्द बि पढ़ंदा हुआ, उन सां गॾु सूरतूं बि पढ़ंदा हुआ। पहिरीं रकात तवील हूंदी, ॿी रकात तक़सीर सां हूंदी, घटि तिलावत, ऐं टीं ऐं चौथीं रकात में नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सिर्फ़ु सूरह फातिहा पढ़ंदा हुआ। इंशाअल्लाह मज़ीद इन ते आईंदा जुमा गुफ़्तगू कंदासीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला मुआफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं उहे सुन्नतूं अदा करे वठनि। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।